हाणे अचूं था कुझु क़ुर्बानी जा मसाइल आहिनि। के माण्हू चवंदा आहिनि, हाणे अचूं था साहिब निसाब कीअं हूंदो आहे। मिसाल अगरि के शइ शख़्स वटि सोन या चांदी न आहे, उन जेतिरी रक़म हुजे या उन जेतिरो सामान उन वटि मौजूदु हुजे, चाहे कारोबारी सामान हुजे या घरेलू सामान हुजे, माना उन जेतिरी रक़म थिए थी ऐं उन वटि को कर्ज़ु कंहिंजो न आहे, अगरि कर्ज़ु आहे अदा करे थो ऐं साहिब निसाब जेतिरी हैसियत ताईं नथो पुॼे त उन जे मथां क़ुर्बानी वाजिबु न आहे। अगरि उन कर्ज़ वर्ज़ सभु ॾिनल आहिनि, कर्ज़ खां फारिग़ आहे, हुनखे को बि बोझ न आहे ऐं पोइ साहिब निसाब आहे त पोइ उन मथां क़ुर्बानी वाजिबु आहे, उन क़ुर्बानी करणी पवंदी। ऐं ॿियो मसइलो इहो आहे, के माण्हू छा कंदा आहिनि जो हिकिड़ो बकरो वठंदा आहिनि, चवंदा आहिनि भई असां जेकी सॼी फैमिली आहे बसि इन नाले ते क़ुर्बानी आहे, हिन में सभिनि जो हिसो आहे। अगरि कोई शख़्स हिकिड़े बकरे ते सॼी फैमिली जो हिसो करे थो त इन यादि रखो, इन में कंहिंजो बि हिसो क़बूल न थींदो, कंहिंजे बि नाले सां क़ुर्बानी न थींदी, इहा शइ सम्झो ज़ाया थींदी। पाण मालिक जेको ख़ुदि करे थो उनजी बि क़बूल न थींदी, छो जो हिकिड़े बकरे ते हिकिड़ो हिसो थींदो। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त मेंह हुजे चाहे ऊंट हुजे, उन में 7 भाङा थींदा आहिनि, 7 हिसा, 7 माण्हू उन में पार्टिसिपेट करे सघनि था, हिसो वठी सघनि था, 7 माण्हुनि जी क़ुर्बानी थी वेंदी। अगरि कंहिं शख़्स जे घर में साहिब निसाब पाण बि आहे, उन घर वारी बि साहिब निसाब आहे, उन मिसाल औलाद बि साहिब निसाब आहे, पोइ छा करे उन सभिनि खे राज़ी करे त भई तुंहिंजे तरफ़ां बि मां कयां थो, भई घर वारी खे तुंहिंजे तरफ़ां बि कयां थो, जॾहिं उनखे राज़ी करे थो उनजे नाले ते क़ुर्बानी करे थो त उनजी क़ुर्बानी थी वेंदी। ऐं टियों मसइलो इहो आहे त के माण्हू छा कंदा आहिनि जो नओं को जेको जानवर वठी ईंदा आहिनि, पोइ उनखे के माण्हू ईअं छा कंदा आहिनि त पहिरियों वठी छॾींदा आहिनि क़ुर्बानी नाले ते, करे छॾींदा भई असांजो बकरो या हीअ में असांजे क़ुर्बानी जे लाइ आहे, पोइ उनखे खीर वीर ॾेई करे खपाईंदा आहिनि। यादि रखो, इहो खीर खपाइण उन जा वरी उनखे ॿिए शइ में इस्तेमालु करणु, के वरी जानवर जे वार लाइ बि खपाईंदा आहिनि, माना जानवर जेको अलाह ताला जे राह में ज़िबा थियण जे लाइ उहो नाले थी वियो, उन मां को बि माण्हू फ़ाइदो नथो वठी सघे, नाजाइज़ आहे। अगरि वठंदो त उनजी क़ुर्बानी न थींदी। अगरि मिसाल उन कीअं करे वेठो आहे, हाणे खीर मिसाल ॻाल्हि ॾेई करे खपाए वेठो आहे त हाणे छा करे, जेतिरा जेतिरा उन मां फ़ाइदो वधो अथई उहे पैसा ओतिरा अलाह जी राह में सदको करे छॾियो। पोइ जहिड़े तरीक़े सां बि फ़ाइदो वधो अथई, जेतिरो फ़ाइदो अथई उहो उन अलाह जी राह में सदको करे, यानी क़ुर्बानी जी शइ मां कॾहिं बि फ़ाइदो न आहे, इहो नाजाइज़ आहे। ॿियो मसइलो इहो आहे त अगरि कोई शख़्स क़ुर्बानी करे थो, क़ुर्बानी जे दौरान जानवर जे पेट मां छो न कॾहिं कॾहिं उहो हामला बि हूंदो आहे, उन पेट मां कुझु ज़िंदा जानवर निकिरी पए, उन बच्चो निकिरी पए त पोइ उन छा थींदो, उनजी क़ुर्बानी त थी वेंदी, पर जेको अगरि बच्चो ज़िंदा निकिरे उन ज़िंदा बच्चे खे बि क़ुर्बान करणु पवंदो, उनखे बि ज़िबा करे करे गोश्त करे विराए। अगरि मुर्दा जानवर निकितो अंदरों त उहो मुर्दा जानवर फिटी कबो ऐं उनजी माउ जो गोश्त हिलाल आहे, उहो माण्हू क़ुर्बानी लाइ जाइज़ आहे, उन क़ुर्बानी थी वेंदी, गोश्त बि हिलाल। ऐं हिकिड़ो ॿियो मसइलो इहो आहे त के माण्हू जा औलाद नाबालिग हूंदी आहे, उन लाइ अगरि कोई शख़्स क़ुर्बानी करणु चाहे त भई मुंहिंजे नंढड़ा आहिनि, मुंहिंजा पुट आहिनि या नियाणियूं आहिनि, मां इन्हनि जे तरफ़ां क़ुर्बानी करणु थो चाहियां, हिननि जो हिसो बि, त हूअं नाबालिग ते त क़ुर्बानी वाजिबु न आहे, पर अगरि कोई शख़्स ईअं करणु चाहे त इहा वधीक फज़ीलत आहे ऐं करणु घुरिजे। अगरि बालिग आहिनि ऐं उन खां इजाज़त नथो वठे, दिलि में चई थो छॾे त फलाणे जो हिसो, फलाणे पुट जो बि, फलाणे धीउ जो हिसो बि मां इन में क़ुर्बान थो कयां, अगरि उन्हनि खां उनखे ख़बर बि न आहे, उन खां इजाज़त बि नथो वठे त उन्हनि जी क़ुर्बानी न थींदी, पाण जी थी वेंदसि पर पंहिंजी औलाद जेको दिलि में इरादो कयईं उन न थींदी।
उन्हनि जे लाइ करण जे लाइ उन खां इजाज़त वठणी पवंदी, उनखे राज़ी करिणो पवंदो, उनखे ॿुधाइणो पवंदो त भाउ मां तुंहिंजो हिसो कयां थो। पर धीउ खे जो करे थो त उनखे ॿुधाए त मां तुंहिंजो हिसो कयां थो। अगरि पुट जो करे थो त उनखे ॿुधाए त मां तुंहिंजो हिसो बि हिन में कयां थो, त पोइ उन शख़्स जी क़ुर्बानी थी वेंदी। ऐं ॿियो मसइलो इहो आहे त अगरि कोई शख़्स कंहिं जानवर खे पंहिंजे हथ सां ज़िबा करे त इहो बहितरीन ऐं अफ़ज़ल अमल आहे। अगरि को शख़्स ॼाणे थो त उहा जेको आहे ज़िबा हिनखे मां पाण कयां पंहिंजे हथ सां, उहो करे त अञा बहितरीन आहे। अगरि उनखे ख़बर न आहे त कीअं ज़िबा थींदो, अलाए रॻूं घणियूं न कटिजी वञनि, अलाए थोरियूं कटिजी सघनि, पोइ अगरि अहिड़े तरह उनखे ख़बर न आहे त उहो बहितर आहे त पाण न करे। अगरि ख़बर आहे त पंहिंजे हथ सां सीर ॾे, इहा अलाह ताला जे दरबार में घणो महबूब आहे। ऐं के वरी माण्हू ईअं बि कंदा आहिनि, जॾहिं जानवर ज़िबा कंदा आहिनि न, कासाई जॾहिं छुरी में हथु विझंदो आहे त उहो मालिक पाण बि छुरी में हथु विझंदो आहे। छुरी हथु विझी करे पोइ जॾहिं ज़िबा कंदा आहिनि त अगरि कासाई बिस्मिल्लाह चवे थो ऐं मालिक चए थो त मां हुन चयो आहे, मां नथो चवां, हिकिड़ी ख़ैरु आहे। अगरि वरजा मालिक बिस्मिल्लाह करे थो, कासाई बिस्मिल्लाह नथो करे, त इन्हनि जो ज़िबा क़बूल न आहे ऐं उन शख़्स जी क़ुर्बानी न थींदी, हराम थी वेंदी, उहो जानवर ई हराम थी वेंदो। त यानी जेतिरा माण्हू बि छुरी में हथु रखंदा उन सभिनि खे बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु, पोइ तॾहिं उहो जानवर हिलाल थींदो ऐं उन शख़्स जी क़ुर्बानी। इहे कुझु मसइला हुया जेको तव्हांखे हाणे सां ज़हन नशीन करणु घुरिजनि। जी ईद वारे ॾियारे जीअं क़ुर्बानी वारे ॾियारे तव्हां खां इहा ग़लती न थिए। ऐं हिकिड़ो मसइलो ॿियो बि आहे, अगरि कंहिं जानवर वठी आया, हुन मिसाल को ॿकरो वठी आया ऐं उछल कूद कयईं, डोड़ियो ॿकरो भॻो, हुन में को ऐब निकिरी पियो, हूअं ऐबदार जानवर जी क़ुर्बानी न थी, पर हुन खां ओॾी महिल ऐब निकिरी पियो जो मिसाल भॼी पियो, भॼे पियो, हुन में डंग भॼी पियो, हाणे ऐब थी वियो, त इहो उन वक़्तु हुन भॼंदे ऐब थी वियो, उन शख़्स ओॾी महिल क़ुर्बान करे उन क़ुर्बानी थी वेंदी। बाक़ी हा, अगरि कंहिं जानवर खे कन में, मिसाल कन में थोरो चीर आहे या कन में सोराख़ आहे, यानी को बि थोरो बि ऐब आहे, अगरि हुन जानवर जी क़ुर्बानी करणु चाहे त उहा क़ुर्बानी न थींदी। थोरो बि ऐब हुजे, चीर हुजे हल्को, या कन में सोराख़ हुजे, अहिड़नि जानवरनि जी बि क़ुर्बानी जाइज़ न थी।